नाज़रीन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। अहम ख़बर आहे हैदराबाद मां असां शेयर कई पिया। ट्रांसफार्मर धमाके केस में गिरफ़्तार हेस्को एक्सियन ऐं एलएस अदालत में पेश कया विया। 2 ॾींहंनि जी रिमांड ते पुलिस हवाले कया विया। बिल्कुलु नाज़रीन, लतीफ़ अफ़ाद जे ए सेक्शन पुलिस ज़फ़र सोलंकी ऐं मोहम्मद सलीम खे 11th सिविल जज जी अदालत में पेश कयो आहे। इन जा तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, लतीफ़ अफ़ाद ट्रांसफर धमाके केस में गिरफ़्तार हेस्को एक्सियन ऐं एलएस खे अदालत 2 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। लतीफ़ अफ़ाद जी ए सेक्शन पुलिस एक्सियन ज़फ़र सोलंकी ऐं एलएस मोहम्मद सलीम खे 11th सिविल जज जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो, जिते पुलिस अदालत खे 12 ॾींहं रिमांड जी इस्तदा कई। जंहिं महिल अदालत जवाबदारनि जो 2 ॾींहंनि जो रिमांड मंज़ूर करे खेनि जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त जवाबदारनि खे ॿीहर 5 ऑगस्ट ते अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हेस्को एक्सियन ज़फ़र सोलंकी ऐं एलएस मोहम्मद सलीम खे 31 जुलाई ते राति जो देर सां गिरफ़्तार कयो वियो हो। एक्सियन खे ख़ुसूसी जांच कमेटी जी सिफ़ारिशुनि तहत गिरफ़्तार कयो वियो हो, जॾहिं त लायन सुप्रीडेंट जेको आहे मोहम्मद सलीम, उहो वाक़े ख़िलाफ़ जेको केस दाख़िल कयो वियो हो उन में जवाबदार तौरु नामज़द कयल आहे। हिन वाक़े में 15 जुलाई ते जेको ट्रांसफार्मर फटण वारो वाक़ियो पेश आयो, उन में हिन वक़्त ताईं 10 माण्हू जेके आहिनि उहे फौत थी चुका आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी नसीर, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।